कह खे लिक में कह खे ज़ाहिर हूँ तो सभिन खे प्यार वा। इश्क करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। प्यार करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। कंहिंखे लिक में कंहिंखे ज़ाहिर हूँ तो सभिन खे प्यार वा। इश्क करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। प्यार करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। अब्दुल आलमानी जो खान साहब दोस्त मास्टर नियाज़ अली जोयो जी फरमाइश है। हाजी मोहन शरीफ जोयो जी फरमाइश। मेहताब आलमानी आमिर गुलाबानी साहब मेहरबानी आमिर भाई। कंहिंखे लिक में कंहिंखे ज़ाहिर हूँ तो सभिन खे प्यार वा। इश्क करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। साजन बुगियो ऐं मेहताब साहब फरमाइश है। घोट जो पी हमीद जोयो साहब साईं मेहरबानी। इश्क में कईयो शाक ॾिठासीं किसा किताबनि में बि पढ़ियासीं। इश्क में कईयो शाक ॾिठासीं किसा किताबनि में बि पढ़ियासीं। कंहिंखे लिक में कंहिंखे ज़ाहिर हूँ तो सभिन खे प्यार वा। इश्क करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। प्यार करे थो हर को माण्हू रुगो असां ते मयार वा। इश्क में कईयो शाक ॾिठासीं किसा किताबनि में बि पढ़ियासीं। कंहिंखे लिक में कंहिंखे ज़ाहिर हूँ तो सभिन खे प्यार वा। इश्क करे थो हर को माण्हू रुगो असां